बिचा मुग़ल वेलफेयर एसोसिएशन मटियारी ऐं PTI हाल जे उहिदेदारनि पारां मुग़ल वेलफेयर PTI जे मरकज़ी अॻवाननि समेत हाल शहरियुनि जे मान में अफ़्तार जो अहतमाम कयो वियो। इन मौक़े ते मुग़ल वेलफेयर एसोसिएशन मटियारी जे अॻवान ऐं PTI हाल जे सदर इरशाद अहमद मुग़ल, मोहम्मद अली मुग़ल, आसिफ मुग़ल, इरशाद मुग़ल पारां रमज़ान मुबारक जे 27 रोज़े ते वेलफेयर जी मरकज़ी वाइस चेयरमैन जमील मुग़ल, PTI अॻवान नाज़िश फातिमा भट्टी ऐं इक़बाल मुग़ल समेत हाल जे शहरियुनि जे मान में अफ़्तार डिनर जो अहतमाम कयो वियो। अफ़्तार डिनर में शरीक महिमाननि खे अॻवाननि पारां सिंध जी सक़ाफ़त, लुंगी, नजरक जदा तोहफ़ा पेश कया विया। अफ़्तार तक़रीब खे ख़िताब कंदे शरीक अॻवाननि चयो त बिरादरी जे इस्तेहकाम ऐं मज़बूती लाइ सिंध समेत मुल्क पाकिस्तान जी कुंड कुर्छ में मुग़ल वेलफेयर एसोसिएशन जो आगाज़ जल्द मुकमल थियण बाद सूबाई सतहनि ते कन्वेंशन मुक़ररु करे समूरी मुग़ल बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे संदनि मसइला अवल दर्जे जी बुनियादुनि ते हल कया वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।